लिखे तो भाऊ शेख ज़ुबैर सच्ची मोहब्बत जी कीअं ख़बर पए त अगलो इंसान मूंसां सच्ची मोहब्बत तो करे या कूड़ी मोहब्बत तो करे। हाय हाय या रसूल अल्लाह, मूंखे हक़ ऐं सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता ॾे मुंहिंजा मौला। हक़ या रब्बुल आलमीन। सभ खां पहिरियों त सच्ची मोहब्बत जेका हूंदी आहे न, उहा घटि नज़र ईंदी आहे, घटि में घटि नज़र ईंदी आहे सच्ची मोहब्बत जेका हूंदी आहे। ठीकु आहे, जेका सच्ची मोहब्बत हूंदी आहे न त उहा कॉन्टेक्ट में घणो न हूंदी आहे, उहा थोरो दूरी अख़्तियार कंदी आहे। सच्ची मोहब्बत करण वारो इंसान छा सोचींदो आहे, मां घणो न ॻाल्हायांसि, मां घणो न ॻाल्हायांसि, मां परे रहां हिन खां, मां परते रहां त बहितर। ऐं जेकॾहिं तव्हां कॉन्टेक्ट में हर वक़्तु 24 घंटनि में 6 घंटा जा 3 घंटा जा घंटो बि जा अधु घंटो बि जा 15 मिंट बि जेकॾहिं रोज़ तव्हां आयो, इहा सच्ची मोहब्बत न आहे। ठीकु आहे न, छो त मुंहिंजी ॻाल्हियूं अहिड़ियूं न हाली फ़िलहाल इंसान खे थोरो तकबर में विझंदियूं। कंहिं दोस्त जो मैसेज हुयो पहिरियों कमेंट्स में त वॾो हुन ग़रीब घटि वधि मूंखे ॻाल्हायो ऐं एतिरे क़दुरु जो उनजी शार्ट स्क्रीन बि मूं वटि पयूं। मूंखे इहो यकीन हो त को वक़्तु ईंदो इहो ई शख़्स मूं ॾे मैसेज कंदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कसम, मूं ॾे उन 13 महीननि खां बाद में फ़ोन कयो त वाक़ई शेख ज़ुबैर तूं सचो आहे ऐं तुंहिंजी ॻाल्हियूं सचियूं। कमेंट्स में छा लिखी त असां निकाह बि करे छॾियो, असां मोहब्बत में कामयाब बि थी वियासीं, असां हर ॻाल्हि में अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि बि हुयासीं। हा ॿुधिजांइ, कमेंट्स में लिखे थो, चए थो तुंहिंजी ॻाल्हियूं मोहब्बत जूं जेके कंदो आहे न, इहो कूड़ियूं कंदो आहे। वरी उहो ई 13 महीननि खां मूं ॾे मैसेज थो करे, 13 महीननि खां पोइ मूंखे त चवे त शेख ज़ुबैर तुंहिंजी जेके ॻाल्हियूं आहिनि सभु सचियूं। हाणे मां हिन ॻाल्हि करण में पाण खे फॾाए नथो, मां फॾाए नथो, मां उन इंसान जी ग़लती थो नज़र करायांव तव्हांखे त उस्तादनि सां उस्ताद ई न करजे। जेको उस्ताद नसीहत ॾे न त उनजी नसीहत ते जेकॾहिं अमल नथो करे सघे त उनखे कमेंट्स में बि घटि वधि न चओ, छो त वक़्तु सिखाई ॾींदो आहे मुंहिंजा बच्चा। हा, वक़्तु सिखाई ॾींदो आहे। ॾिसो न, मुंहिंजी उमिरि कुल 29 साल आहे। तव्हां सोचींदा हूंदो त शेख वॾो को सताइल आहे, वॾो को ॾुखाइल आहे, वॾो को। मूंखे काबे जे तवाब जो कसम, कॾहिं मां ग़ैर औरत सां ॻाल्हाइण जी चाहत बि न रखी आहे। काबे जे तवाब जो कसम, जंहिं मुल्क जे बलद में रहां थो, रसूल अल्लाह जी बलद आहे। तव्हां इहो सोचींदा त शेख ज़ुबैर खे को वॾा ॾुख मिलियल आहिनि दोस्तनि मां। बाबा दोस्त मुंहिंजा ख़ूबसूरत असील आहिनि, मां उन्हनि खे न ॾुखायां न, मिसाल उन्हनि खां ॾुख वठां। इंसान ॾुखंदो उन जाइ ते जेके ॾुख ॾींदो आहे। मां जॾहिं ॾुख ॾियां ई न ॾुख मूंखे छो मिलंदा। मां जी नसीहत हूंदी आहे तव्हांखे सिधनि पेरनि ते खड़ी करण जे लाइ। मां काफ़ी उन औरतुनि खे बि ॾेई चुको आहियां। उहे औरतूं हाली फ़िलहाल उन्हनि खे छॾ, उन्हनि जो चोटो जो मथे ते आहे, ट्रांसफार जॾो वज़न थी खणी घुमनि त उन्हनि खे हाली अञा जॾहिं वक़्तु उन्हनि खे किराईंदो त पोइ ओ शेख ज़ुबैर तूं सचो आहे, छा तूं सचो आहे। अड़िया मां पहिरियों काथे हुई? हा बाबा, गैर मर्द सां ॻाल्हाइण जी चाहत रखंदो या गैर औरत सां ॻाल्हाइण जी चाहत रखंदो, उहो इंसान पंहिंजे दिमाग़ ते कील थो ठोके। रोज़ रोज़ जे ॻाल्हाइण त इंसान पंहिंजे दिमाग़ ते कील ठोकींदो वेंदो आहे, ठोकींदो वेंदो आहे, ठोकींदो वेंदो आहे। उन ॿिन्हिनि मां इंसान अगरि अलॻि थी वेंदो न त उन इंसान खे अहिड़ी तकलीफ़ थींदी आहे जो उहो इंसान मरण जीअण जे हिसाब में हूंदो आहे। उहो ज़िंदा हूंदो आहे तभी ॼण पाण खे मोल सम्झंदो आहे। रात जो अड़ी घड़ी अतरात जो उथंदो, हेॾे फेरा ॾींदो, होॾे फेरा ॾींदो, वरी आसमान ॾे मुंहुं कंदो, वरी ताईं मिसाल हेॾे होॾे, वरी फ्रिज खोलींदो। ख़ुदा जो कसम मां हक़ीक़त थो ॿुधायां, मां अहिड़ा केस सारे ॾिठा। तव्हांजे सेंसर हेॾे न, तव्हांजे जेके दिमाग़ जी पॉइंटियूं न, तूं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि मां तो ते नथो ॻाल्हायां, मां अलाह केतिरा इंसान आहिनि। तूं पाण ई मुंहिंजी कमेंट्स ॿुधंदे त पाण ई कमेंट्स में चवंदा त इहे मूंसां वाक़िया थिया। मूंखे छॾ, मूंखे छॾ। उस्ताद जो कमु आहे शागिर्द खे पैगाम पहुचाए। हा, शागिर्द जो कमु आहे उस्ताद जी ॻाल्हि ते अमल करे। जेकॾहिं तव्हां उस्ताद सां मुक़ाबले में बीहंदो, हा त पोइ हल न, मां त तोखे कुझु कोन चयो, मां त तोखे नसीहत जी ॻाल्हि कई आहे। हल, वक़्तु हर कंहिंखे बचा सेखारींदो आहे। हल, बहरहाल जेका मोहब्बत तव्हां सां कॉन्टेक्ट में हुजे, घणो राब्ते में हुजे या घणो तव्हांखे ॾेखारी में अचे, उहा सची मोहब्बत न हूंदी आहे। मोहब्बत हमेशह उहा हूंदी आहे जेका तव्हांखे ॾिसण में माना बेचैनी ॾिए त यार अलाए काॾे आहे, अलाए किथे आहे, अलाए कहिड़े हंधि हूंदो, अलाए कहिड़े हालनि में हूंदो। मोहब्बत उहा हूंदी आहे, मोहब्बत उहा हूंदी आहे जेका रब ॾे पंध कराईंदी आहे।
मोहब्बत उहा हूंदी आहे जेका अल्लाह खे सजदा करे दुआउनि जे ज़रिए ते घुराईंदी आहे। बाक़ी तूं मोहब्बत में हवस जी आराम पाई रखी वेठो आहे, चवे तो सची मोहब्बत कहिड़ी आहे? हेॾे साम्हूं हुजे त इहो वारनि खां वठी ख़ुदा जो कसम गोल फिराईंदो बतायां गोल। मां तोखे सम्झां थो बच्चा। हाँ तुझे क्लास में पढ़े न, थी सघे उन क्लास जो उस्ताद बि मता मुंहिंजो शाह परस्तार न हो जाई बछड़ा। जज़ाकल्लाह खैर, मां सलाम।